असंजो भिटाई ऑर्गेनाइजेशन सिंध पारां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में लतीफ़ शनासाई ऐं हम निसाबी सरगर्मियुनि जे हवाले सां थींदड़ प्रोग्रामनि मंझां तारीख़ 14 अगस्त 2019 सूमर जे ॾियाणे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे अमन, मोहब्बत, इंसानियत, इल्मी ऐं फ़िक्री ॼाण ॾियण जे हवाले सां हिकु हम निसाबी सरगर्मी ऐं क्विज़ कॉम्पिटिशन जो प्रोग्राम हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे 276 उर्स मुबारक जे मौक़े ते उर्स जे पहिरें ॾिहाड़े लतीफ़ साईं जी दरगाह जे अङण ते थी गुज़रियो। हीउ हिकु ख़ुसूसी प्रोग्राम हो जंहिंमें पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां केतिरनि ई शागिर्दनि, अदीबनि, शाइरनि, सुघड़नि, तालीमदाननि, दानिश्वरनि, तारीख़ नवीसनि, सहाफ़िन, फ़नकारनि ऐं बुज़ुर्ग शख़्सियतनि शिरकत कई। हिन समूरे प्रोग्राम खे इंतहाई संजीदगी सां ॿुधो ऐं ॾिठो वियो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सजादा नशीन क़िबला वक़ार हुसैन शाह लतीफ़ी जी सदारत में हिन प्रोग्राम जी शुरूआति हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जे ख़ुसूसी रागी फ़क़ीरनि स्टेज ते लतीफ़ साईं जी वाई सां कई। इन खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ स्कूलनि मां आयल उस्तादनि सां गॾिजी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में सवालनि जा पेपर विरहाया विया ऐं 1 कलाक जे वक़फ़े खां बाद ख़ाइन पेपर वठी रिज़ल्ट तयारु कयो वियो, जंहिंमें टॉप 10 ईंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे स्टेज ते घुराए ख़ाइन ज़िबानी सवाल पुछिया विया ऐं ख़ैन स्टेज ते वेठल तमामु मुअज़्ज़िज़ महिमाननि जे हथां असंजो भिटाई ऑर्गेनाइज़ेशन वारे नाले वारियूं पेनियूं, शाह जा रिसाला, मुफ़्त किताब, शील्डियूं ऐं मंजता सर्टिफिकेट ॾिना विया। उन खां पोइ असंजो भिटाई ऑर्गेनाइज़ेशन पारां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे स्कूलनि में करायल प्रोग्रामनि जूं तयारु कयल वीडियो रिपोर्ट प्रोजेक्ट ज़रिए स्क्रीन ते ॾेखारी वई। गॾोगॾु मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि पारां तक़रीरूं, टेबलोस, लतीफ़ साईं जे गीतनि ते रक़्स, ख़ाका, मुअज़्ज़िज़ महिमाननि जूं तक़रीरूं, क्विज़ कॉम्पिटिशन वारी लिखत वारी टेस्ट, टॉप 10 ईंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे इनाम, मंजता सर्टिफिकेट ॾियण समेत रिफ्रेशमेंट पिणु कराई वई। हिन प्रोग्राम जी सदारत सैयद वक़ार हुसैन शाह लतीफ़ी, सजादा नशीन हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन कई। मेहमान ख़ास अहमद सुल्तान खोसो, एडिशनल कमिश्नर लाणकानो हुयो। एज़ाज़ी मेहमान मीर नादर अली अबड़ो, सैयद रसूल बख्श शाह, सलीम भुट्टो लतीफ़ी, दाऊद मेमन जिन हुआ। स्टेज ते वेठल महिमाननि ऐं हाल में मौजूद मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक्र सां लाॻापियल माण्हुनि ऐं शागिर्दाननि खे सजादा नशीन सैयद वक़ार हुसैन लतीफ़ी जे नंढे भाउ भिट शाह जे टाउन चेयरमैन सैयद ख़ावर अब्बास काज़मी आजियाणो ॾींदे ख़ुशीअ जो इज़हार कयो। दाऊद मेमन प्रोग्राम जो तारीफ़ बयानु कयो। एज़ाज़ी महिमान सलीम लतीफ़ी भुट्टो पंहिंजे ख़िताब में प्रोग्राम ते इस्लाही राय ॾींदे चयो त यकीनन दाऊद मेमन जी ऑर्गेनाइज़ेशन जहिड़ी रीति हिन कम खे खंयो आहे त उन खे जेतिरो थी सघे फेयर बणायो वञे। एज़ाज़ी महिमान सैयद रसूल बख्श शाह चयो त हीअ कोशिश मुस्तक़िल मिज़ाजीअ जी घुरिजाऊ आहे त जीअं निसाब सां गॾु असांजे शागिर्दनि ताईं लतीफ़ साईं जो अज़ीम प्रोग्राम पहुचाए सघिजे। एज़ाज़ी महिमान मीर नादर अली अबड़ो चयो त असांखे असांजूं अमड़ियूं ऐं नानियूं मासियूं लतीफ़ साईं जा शेर ॿुधाए यादि कराईंदियूं हुयूं। यकीनन उहो ई सबबु आहे जो असांजी रहनुमाई शाह साईं जे रिसाले मां ई थींदी थी रहे। महिमान ख़ासि अहमद सुल्तान खोसो चयो त दुनिया जो वॾे में वॾो मसइलो ऐं अहम मसइलो जेको आहे सो आहे नफ़रत ऐं बदअमनी। आउं चवां थो जेकॾहिं दुनिया जा समूरा आलिम इन मौज़ू ते लिखनि, पढ़नि या ॻाल्हाइनि त मामिलो निबेरजी न सघंदो, पर जेकॾहिं दुनिया जा शागिर्द सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन मौज़ू ते मुर्शिद लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जे पैगाम खे पंहिंजे लाइ मशाल राह बणाइनि त ही समूरी धरती अमन, एके ऐं मोहब्बत सां वासिजी वेंदी। सदारती ख़िताब कंदे सैयद वक़ार हुसैन लतीफ़ी चयो त आउं इहो चवंदुसि त दाऊद मेमन असांजी सूफ़ी पैगाम खे जहिड़ीअ रीति खणी हलियो आहे त हीउ पैगाम जिन में अमन ऐं भाईचारे जी ॻाल्हि आहे सो हर सूरत में असांजे मुस्तक़बिल जे मामार शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि ताईं पहुचंदो, जंहिंसां दुनिया में मुस्बत अमल पैदा थींदा। आउं सम्झां थो त अहिड़ो अमल ख़ुदि हिकु वॾी इबादत आहे। आख़िर में असंजो भिटाई ऑर्गेनाइज़ेशन जे दोस्तनि खे शानदार प्रोग्राम करण ते दुआऊं ॾियां थो ऐं मुबारकबाद पिणु पेश करियां थो। हिन हमनिसाबी सरगर्मी खे ॾिसी मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक्र जे माण्हुनि मुतालबो कयो त शाह साईं जे हवाले सां मवाद घणे खां घणो निसाब में शामिल कयो वञे ऐं इन ॻाल्हि जो बि इरादो कयो वञे त असंजो भिटाई प्रोग्राम प्राइमरी स्कूल, सेकेंडरी स्कूल, हायर सेकेंडरी स्कूल, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में बि करायो वेंदो।